नबी शाह जिते कोरोना जी पखेड़ में ॾींहों ॾींहुं वाध थी पियो वञे। वधीक हिकु केस ज़ाहिर थियो आहे। अंगु वधी 15 थी वियो आहे। रूरल हेल्थ सेंटर जे हिकु मुलाज़िम नर्स शमशाद कलवर जी टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई आहे। ख़बर अवां खे ॾियूं पिया घोटकी जो इलाइक़ो आदिलपुर जिते कुझु इलाइक़ा सील भी कया विया आहिनि। कोरोना जी पखेड़ में घटिताई नाहे अची सघी। वधीक हिकु केस ज़ाहिर थियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर माजिद कलवर खां। माजिद वधीक आगाह कजो न बाबति। परपासी इलाइक़नि में कोरोना वायरस जा केस ॾींहों ॾींहुं वधंदा पिया अचनि। कुझु ॾींहं पहिरियां रूरल सेंटर आदिलपुर जे में जेके कोरोना वायरस जी टीम आई जंहिंजी चकासी जिन मां हिकु नर्स शमशाद कलर जी कोरोना वायरस जी टेस्ट पॉजिटिव अची आहे। जंहिंखां पोइ कोरोना वायरस जे मरीज़नि जो तादादु 15 थी वियो आहे। जॾहिं त राब्तो करण ते फोकल पर्सन आसिफ अली करोड़ सां राब्तो कयोसीं त हुन ॿुधायो त कोरोना वायरस आदिलपुर में ॾींहों ॾींहुं केस वधंदा पिया अचनि। आदिलपुर जे भरियल इलाइक़े जा माण्हू एहतियात न पिया कनि ऐं ओपीसी ते अमल न पियो थिए। जीअं था माजिद आगाह कजो आदिलपुर जो कोई इलाइक़ो सील भी कयो वियो आहे? न त अहिड़ो को वाक़ियो हिन वक़्त ताईं पेश न थी सघियो आहे। बाक़ी कोरोना वायरस जी जेको आहे महिरबानी अपडेट करण जे लाइ। माजिद हिन वक़्तु रूरल हेल्थ सेंटर जी हिकु मुलाज़िम नर्स शमशाद में भी कोरोना वायरस हुअण जी तस्दीक थी आहे। वधीक हिकु केस साम्हूं आयो आहे। आदिलपुर में अंगु वधी हाणे 15 थी चुको आहे। ख़बर अवां खे ॾींदासीं DHO वेस्ट कराची पारां ज़िले जे